मोहब्बती मेड़े ॻोठ बदिजे हिकिड़ो, मोहब्बती मेड़े ॻोठ बदिजे हिकिड़ो, तिन्ही जे वेड़े पाण ईंदो बादशाह। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम असांजे उताक सां गॾु अवां जो पंहिंजो मुर्तज़ा मजबूर। दुआ आहे शाल जित हुजो, ख़ुशि हुजो, सलामत हुजो, मोहब्बतूं अवां वटि क़ाइमु हुजनि, भाईचारो अवां वटि क़ाइमु हुजे, अवां जूं ओताकूं आबाद हुजनि, अवां जे ओताकुनि सां गॾोगॾु असांजी ओताक बि अवां जे साम्हूं आहे। असां वटि बि मोहब्बतुनि जो भांडार हूंदो आहे। अङण ते महिमान ईंदा आहिनि त सच पुछो त ख़ुशी अची वेंदी आहे, जीउ ख़ुशि थी पवंदो आहे। पोइ उन में केतिरा ई ॾाहा सुघड़ रागी ॻाल्हि बि उहा जेका ॻोठ जी, वाहण जी, वस्तीअ जी, ॾेह जी, परॾेह जी, इल्म जी, अदब जी, हुनर जी ॻाल्हि थींदी आहे। अॼु बि अहिड़ा ई रंग खणी अवां जी ख़िदमत में हाज़िर थियो आहियां। भलोड़ महिमान अॼु मूं वटि वेठा आहिनि, पर हिकिड़ो अहिड़ो ॾाहो वेठो आहे त असांजी सिंध में असीं चऊं था ढंढूं ढोरा, इहे ख़ुदि असांजा पंहिंजा। सिंधू दरिया, ढंढूं ढोरा असांजा पंहिंजा, पर मुंद ऐं मौसमनि जो फसलुनि ते असरु, माण्हुनि जे रहणी करणीअ ते असरु, ज़िंदगी कीअं गुज़ारिजे, इन ते बि अॼु खोड़ सारी कचहरी थींदी। अहिड़ा ई भलोड़ मूं वटि महिमान हू साहिब किताब आहिनि। मौजूदा जेका सूरत हाल आहे उनखे हू कीअं था ॾिसनि। सो नासिर पंवर साहिबु असां सां मौजूदु आहे। साईं भले करे वरी उतां कल्चर खे रिवाइव कयो आहे, आबाद कयो आहे, ऐं ख़ासि करे हिते असां हिनखे सुघड़ वेठा आहिनि। मां सम्झां थो त इहे असांजी ॿोलीअ जा ऐं असांजे सकाफ़त जा अमीन आहिनि, ऐं असांजा ॻोठ असांजी सकाफ़त जा मुहाफ़िज़ आहिनि। ऐं हीअ जेको तव्हां मांडाण मचायो आहे, ऐं अलाह कंदो त हीअ उताक जो सिलसिलो अॻिते अॻियां हलंदो, ऐं हिते मुख़्तलिफ़ जेके माण्हुनि खे, असांजे अवाम खे जेका मालूमात मिलंदी, इन सां गॾोगॾु पंहिंजा शाइरी ऐं मौसीक़ी सभु रंग तव्हां हुन में शामिलु कया आहिनि। तव्हांजी महिरबानी। ज़रूरु ओताक ते विहण सां या पाण में विहण सां केतिरियुनि ॻाल्हियुनि जो हल निकिरे थो, उन तां निकिरे थो। तव्हां सां गॾोगॾु भलोड़ सुघड़ वेठो आहे ख़ादिम हुसैन मंगलो साहिबु। मंगलो साहिबु ख़ुशि आहियो? भलोड़ दोस्त वेठो आहे, उहो ड्रामे जी दुनिया हुजे, ॾाहप जी दुनिया हुजे, कचहरियूं ऐं कचहरियुनि में रिहाणियूं। सो ज़ुल्फ़कार वाहिद साहिबु वेठो आहे। वाहिद साहिबु भली करे आयो? साईं तमामु वॾी महिरबानी, लख लाइक़ तव्हांजा। ख़ुशि आहियो? साईं मां ख़ादिम तव्हांजो, तव्हां ख़ुशि आहियो? माना अॼु तव्हां शाम जो निकिता आहियो त माना अॼु ओताक ते वञिबो, कचहरी ज़रूरु, ॿुध बि कचहरी कबी बि ज़रूरु। साईं तमामु वॾी महिरबानी, तव्हां असांखे जेको आहे सो कॉल कई इन कचहरी जी, ऐं असांखे ॾाढी ख़ुशी थी। हक़ीक़त इहा आहे त हीअ तमामु हिकिड़ी वॾी ॻाल्हि आहे, पंहिंजे जेको आहे सो सकाफ़त खे तव्हां उजागर कयो आहे। ऐं हीअ असां तमामु घणो वक़्तु थी वियो आहे PTV ते सालिम अमन शाह हूंदो शाह साहिबु, उन दौर में हीअ जेको आहे प्रोग्राम ॾिसंदा हुआसीं, ऐं अॼु जेको आहे हीअ हिते गॾु थी असांखे ज़रूरु पंहिंजो माज़ी यादि अची वियो आहे, ऐं असांखे उमेदु आहे त आईंदा भेड़ा प्रोग्राम कंदा रहंदा। लख लाइक़ साईं तमामु वॾी महिरबानी। मोहब्बतूं मां ओताक ते अचो था, जेका तव्हां ॻाल्हि कई आहे, मां प्रोग्राम जे ॿिए प्रोग्राम ॻाल्हि कई आहे त हीअ जेका असांजी ओताक आहे, इन ओताकुनि जो अॻुवाण असीं जेके चऊं भलोड़ माण्हू पिया आहिनि, छेह पिया, पर दुनिया में जेका ओताक खे पज़ीराए ॾिनी उहा साईं सालिम शाह ॾिनी। त ओताक जो सहिरो उन्हनि ॾांहुं वञे थो, उन्हनि वारी ख़ुशबू अव्हांखे ज़रूरु नज़र ईंदी। सो हाणे ज़ाहिर आहे त उन्हनि जो कोई मटु कोन्हे को, ऐं उन्हनि जो जेको कमाल हुयो उहो अव्हां सभिनी खे असांखे यादि आहे अॼु ताईं। तमामु जेको आहे ईअं करे चइजे त साईं सालिम अमन शाह बानी करे चइजे हिन पंहिंजो चैनलनि जे हिसाब में, त इहा ॻाल्हि न आहे। ओताक कचहरीअ जो बानी चइजे। बिल्कुलु साईं, बिल्कुलु। तव्हां असांखे जेको आहे उन्हनि जूं यादियूं जेका ताज़ियूं कराए छॾियूं, तमामु वॾी महिरबानी साईं। हेॾां चाचो वेठो आहे, चङा चाचा ख़ुशि, चङा भला? तव्हांजा लख लाइक़ महिरबानी। हे कचहरी मंडल मचायूं वेठा आहियो, सुघड़ शाइर, हड़ई फनकार, चंग नवाज़, बेनाई सभु हिते हल्को ज़ियारा कचहरी खे क़ाइमु कयूं वेठा आहिनि। जी बाबा चुंगी जीअं मानीअ जी गॾु कबी आहे न, गॾु वेही खाए बि आहे त सभु जो ईअं पोइ मौसीक़ीअ जा रंग, पोइ कचहरीअ जा रंग बि हूंदा त इंड लठी रंग जुड़ंदा न। बिल्कुलु साईं। सुघड़ याकूब जागिराणी साहिबु असांजो चाचो बि थिए बि वॾड़ो बि आहे, भलो लेखारी बि आहे, सुघड़ बि आहे, ऐं सुघड़नि में संदसि दोस्तीअ जो बि को छेह कोन्हे को, सभिनी जो ख़्यालु रखण वारो, ऐं गॾोगॾु औलाद खे जेका तरबियत उन ॾिनी सुघड़ाइप जी, शाइरीअ जी, घड़प वारी, उहा घड़ियल
उहो बि सेरो हिन ॾे वञे थो। भली करे अचनि ख़ुशि आहियो? अलहमदुलिल्लाह तबियतूं बहाल आहिनि? जी जी अलहमदुलिल्लाह। तव्हां सां गॾु तव्हांजो नौजवान बि वेठो आहे, सो इहा त चवंदा आहिनि त औलाद सां वालिद सां गॾु औलाद वेठो हुजे त इहा बि ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे। ईअं आहे न? आबिद बि तव्हांजे पासेड़ो आहे, ख़ुशि? साईं शुक्र अल्हम्दुलिल्लाह, अलाह जा लख एहसान। तव्हां सां मुलाक़ात करे हिन उताक में असांजी दिलि सफ़ा बाग बार थी पई आहे। ईअं? शुक्र अल्हम्दुलिल्लाह। पर उताक ते विहण या मेलो घुमण वारो जेको अंदाज़ आहे, तुंहिंजो लिबास आहे न, इहो मूंखे सच पुछे त मुंडीअ ते टिक लॻो, ॾाढो सुठो लॻो। ऐं ईअं असांजो नौजवान अॻे यूनिवर्सिटीअ में बि ईअं नज़र ईंदो त ॿाहिरि उताक में मेलनि मलाखड़नि में, सो इहो बि तव्हां ॾाहे थो। अव्हां खां बि सुगड़ाइप ॿुधबी ज़रूरु। भला सुगड़ाइप ॾे अव्हां बि आयो त पोइ भला इहो कीअं जज़्बो रहियो या हाणे शौक़ु थियो? नाज़ीन शौक़ु थियो आहे 2 सालनि खां वठी। 2 सालनि खां वठी असांजो बि नसीबु हुयो सुहिणियूं सूरतूं ॾिसणियूं। तव्हांजी उताक ते अलाह तव्हांजो उताक खे आबाद कंदो। अलगोज़े नवाज़, चंग नवाज़, इहे बि उताक जी सूं आहिनि। सो उमैद अली वेठो हुजे। अदा उमैद अली भली करे बाबा। ख़ैर, चङो भलो। तुंहिंजे वालिद साहिब सां कचहरियूं थियूं ऐं होॾां वली मोहम्मद वेठो आहे चंग ते। वली मोहम्मद ख़ुशि आहे? चङो भलो, शुक्र आहे साईं, अलाह करे आबाद हुजो। भला पोइ हाणे तव्हां ॾे हलूं, को सिंगार ॿुधाईंदो त पोइ वरी नासिर साहिबु वेठो आहे त हिन सां बि ज़माने का कचहरी कयूं। हिन उताक जी ॻाल्हि कयूं हिकिड़ो, पोइ मथां सिंगार। वाह वाह वाह। अर्ज़ो त हिन उताकीअ जी अहीं ॿुधो ख़बर ख़ासि खरी, जो ख़िदमत करे ख़ल्क़ जी थो खोले दिलि दरी। तॾहिं देसी ऐं परदेसी अचनि सवला करियो वरी। सिंगार पढ़ण सोणनि जा थी वञे मुंझ मरी। गुनाह वञनि गुम थी पवे ठीकु दिलि ठरी। उते राणो रहबरी कंदो जहान जी जान बि चवे। साईं तव्हांजी हिमत खे सलाम, तव्हांजी अज़मत खे सलाम। सूर्य पुट सिंधु जा तूं दोदो आहे दलेर। कैसा पवे कोन तुंहिंजो वेरीअ सां छल वेर। खुर खोण कोन ॾेस रखण पटीअ ॾेस न पेर। मूं जहिड़े मिसकीन सां कजां खान ख़ैर। हिकु ग़लतीअ जी गोहर मिलंदी माफ़ी आहे आम। तव्हांजी हिमत खे सलाम, तव्हांजी अज़मत खे सलाम। सथ जूं पूरे जूं कोशिशूं आहिनि। सूर्य पुट सिंधु जा तूं सूर्यो आहे सखी। कहजी करे कोन थो दिलि भर दिलि दुखी। रोज़ीअ सां थो रब रसाए सणपी ऐं सुखी। दिलड़ी मुंहिंजी दिलि भर तो लाइ बेहद आहे बुखी। जो नंढा वॾा नेकियूं कंदा वठी तुंहिंजो नेक नाम। तव्हांजी हिमत खे सलाम, तव्हांजी अज़मत खे सलाम। वाह साईं वाह। शाइर हाणे शेर पढ़नि था याकूब जागीराणीअ वारा। सिंधु सॼे जूं सूं आहे तुंहिंजा नारनि मथो नारा। नेकियूं तुंहिंजूं निर्वार हूंदियूं जैसी हूंदा चंड सितारा। ख़ुशियूं अॼु खोड़ थियूं ॾिसी हेड़ा नेक नज़ारा। तॾहिं मज़दूर हारी सभई सारा आहियूं तुंहिंजा सभु गुलाम। तव्हांजी हिमत खे सलाम, तव्हांजी अज़मत खे सलाम। वाह साईं वाह। हे साईं गुल पिया आहिनि। मां महबूब जी शान में शेर पढ़ंदो पर उन गुलनि जे नालनि ते जी। अर्चो त गुल चिमन में गुलज़ार थिया साजन आहे। शार कवे ई शुभ बराबर शाम। वाह शरना पिया शुक्रान कनि सूर जो त सलाम। सदाई आहिनि सूरती अश्क पे चए माम। दिल पे त दिल रुबा उर्फन उज़वा तंहिंजा ठा ठाऊ का ठाम। हे बदन बखमल चंदन चंबेली नरगिस पढ़ नाम। काकुल केस कीमती विझन ताऊ तीसे ताम। खोरिया गुल गुदाम जान बतों जागीराणी चवे। वाह जागीराणी साहब वाह वाह वाह। सिफत कयां थो सोने जी जो वा सरदार सबन ने। पसी दुर्ग दिल पर जान के कारधू कंद खणन। पसी आई ना मुझे अजीब जूं मलकत मुजरा करने। कौल न मुझे कामिल जूं पिसंदो ते त पवने। ने न नीतर नाफे जूं वध तरनी खां तजलने। तुलंग वार ॾिसी तमगर जा सुसियर पासुड कने। जे चकर चोरे चौरंगो ते वध अलीअ रखा उटलने। पसी मुंह मुझे महबूब जा विसियर पिया वासने। वारण गुंटो कोहर जो छा अहिड़ी हालत हलन। वाह सही वाह वाह सही वाह। जो वसु मतंग मुझे मोर जो पिया निवड़ी इजाज़त कने। कुंजल फील फताह जा पिया पसो लोडल कने। मालिक घुराए मेराज ते पिया अहिड़ा कुर्बत करने। 50 मूं बि 5 वक़्त कराए पिया उमत ॾे था जने। लैल पो पान सपनी खातर जुमले जोड़ त कने। शम्स कमर भी शौक में पिया कलमो पिया को पढ़ने।
सुभान अल्लाह सुभान अल्लाह कैटले से करार पिया जान पाजो त झुकन्ने सवा लख नबी साजन को पिया दुरुस्त दान गुरन्ने बिनी जहान जो बरो चवे पिया कुल ही गालियूं कन्ने अदा खण तो बार खोयन्ने चल कंदो यादगिरियूं याकूब चवे वाह साईं वाह याकूब साईं वाह 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 जबरदस्त जबरदस्त हेॾां साईं नासिर साहब हेॾां नासिर साहब असां वटि सिंध में जेको हाणे मौसम जी तब्दीलीअ जे करे या पाणी जेको खारो हुजे जीअं मंछर ढंढ पोइ ॿियूं ढंढूं पोइ असां वटि इहे मसइला इनखे के पिया ॾिसो त हींअर सिंध जी ज़मीनुनि खे सिंध जी आबादीअ खे सिंध जे माण्हुनि खे तोड़े जो सिंधू दरिया सां बि मसइला थियनि त असीं ॾुखिया थियो जी हा इन करे जो असांजी जेका सिंध आहे उहा उन में दरिया असांजो जेको आहे सिंधू दरिया जी हा उहो असांजी जीअं किरंगे जी हैसियत रखे थो छाकाणि त असां वटि मिठे पाणी जा ज़ख़ीरा ओतिरे मिक़दार में न आहिनि जेके अॻे थोरा घणा हुआ उहे बि तेज़ी सां ख़तमु थी विया आहिनि जर असां वटि सिंध में हाणे तक़रीबन खारो थी चुको आहे जेके अॻे थोरा घणा इलाइक़ा हुआ जिते मिठो पाणी हूंदो हो खूह हूंदा या नलका हूंदा त उते असां ॾिसूं था त तेज़ी सां पाणी जो जेका मयार आहे जेका क्वालिटी आहे उहा ख़राबु थिए पई उहो पीअण जे लाइक़ु न रहियो आहे त उन हवाले सां असां ॾिसूं था त छाकाणि त जेको असांजो असां इन सिंधू दरिया जे आख़िरी पुछड़ीअ में आहियूं त जेॾी महिल पाणी घणो थो थिए जॾहिं ॿोॾि थिए थी त बि असां वटि वरी उनजो नुक़सानु थिए थो वरी जॾहिं पाणी जी खोट थिए थी ॾुकार थिए थो त बि असां वटि नुक़सानु थिए थो त असां वटि छाकाणि त जीअं ॿियनि सूबनि में त मुख़्तलिफ़ दरिया आहिनि ऐं उन्हनि वटि जेको जर आहे उहो बि मिठो आहे त उन हवाले सां असांखे जेके हीअ ढंढूं रहियूं आहिनि तारीख़ी तौर ते इहे असांजे लाइ पाणीअ जे हवाले सां असांजी मच्छीअ जे हवाले सां माहिगीरी जे हवाले सां ऐं असांजा जेके देसी ऐं परॾेही पखी हींअर सियारे जी शुरूआति आहे सियारे जी शुरूआति आहे बिल्कुलु महिमान पखी जेके ऐं उहे जेके थधनि मुल्कनि मां जॾहिं उते सर्दीअ में इज़ाफ़ो थिए थो सीअ में इज़ाफ़ो थिए थो त हू हे जेको छाकाणि असांजो इलाइक़ो जेको आहे सो उन में एतिरा सीअ कोन था पवनि उन्हनि जे लाइ हीउ जेको हितां जो माहौल आहे उहो ॾाढो मुवाफ़िक़ आहे ऐं हू हिते अचनि था ऐं हिन जेको पखियुनि जो जेको आहे पंहिंजो रूट जेको रस्तो अचण जो उनखे असां चऊं था इंडस फ्लाईवे रूट सिंधू दरिया जो जेको आहे माना उॾाम जो रस्तो पखियुनि जो उनखे दुनिया जा तक़रीबन 7-8 पखियुनि जा रस्ता आहिनि उॾाम जा उन में सिंधू दरिया जो हिकिड़ो अहम रस्तो आहे त हीअ तव्हां ॾिसो त मथां उतरनि इलाइक़नि खां वठी पोइ पंजाब ख़ैबर पख्तूनख्वा या जेके असांजा इलाइक़ा आहिनि उन में ढंढूं आहिनि ऐं मिठे पाणी जूं हुयूं ऐं अहिड़े नमूने सां सिंध में अचूं था त असां वटि हमल आहे मंछर आहे लंघ ढंढ आहे ड्रिग ढंढ आहे इहे असांजा तमामु हिकिड़ा पाणीअ जा अहम ज़रिया रहिया आहिनि ऐं उन सां हाणे असां वटि हाणे मंछर जो जेको माज़ी हो छाकाणि मुंहिंजो तालुक़ु ख़ुदि मंछर सां आहे असां हुनजो जेको उरूज ॾिठो जेके उते हज़ारनि जी तादाद में ॿेड़ियूं हूंदियूं ऐं ॿेड़ियुनि में घर हुआ ऐं उहे जेके मुहाणा हुआ उन्हनि जे ज़िंदगीअ जो सफ़र मतिलबु हो जनम खां वठी मरण ताईं उन ई ॿेड़ीअ में गुज़ारींदा हुआ त तव्हां ॾिसो त इहो हुनजो हिकिड़ो असांजो हिकिड़ो यूनिक कल्चर हो हिकिड़ो तमामु बेमिसल उरूज बि ॾिठो आहे त ज़वाल बि ॾिठोसीं बदकिस्मती सां त उहो असां मंछर जे मां सम्झां थो त कुझु असांजो हिकिड़ो त जीअं तव्हां चओ त मौसमियाती तब्दीलियूं अचनि पियूं पाणी जी मंछर जा जेके पाणी जा ज़रिया हुआ उहे 2 हुआ हिकिड़ो त जेके जबलनि मां नयूं अचनि थियूं जीअं नए गाह जा ऐं ॿियूं मुख़्तलिफ़ नयूं आहिनि जेके अची उनखे भरींदियूं हुयूं ऐं ॿियो जॾहिं सिंधू दरिया में चाढ़ थींदो त उन मां पाणी मंछर खे मिलंदो हो त हाणे असां वटि जीअं त बरसातुनि में बि तब्दीली आई आहे बरसातुनि जो पैटर्न तब्दील थियो आहे ऐं उन सां गॾोगॾु हीउ जेको खारे पाणी जो जेको ज़हरीले पाणी जो जेको छोड़ कयो वियो जंहिंखे राइट बैंक आउट फॉर ड्रेन जे नाले सां छाकाणि त अॻे हीउ जॾहिं पंहिंजो बैराज सिस्टम न हो त हीउ हिकिड़ो इनंडेशन कैनाल हूंदा हुआ हीउ नारे जो इलाइक़ो सॼो वेंदो हो ऐं नारो हिन में छोड़ अची कंदो हो छाकाणि त तव्हांखे यादि हूंदो त जॾहिं अंग्रेज़नि हीअ असांजो आबपाशी निज़ाम ठाहियो त दरिया खे हिननि बंद ॿधी महदूद करे उनजे वहकरनि खे महदूद करे छॾियो ऐं दरिया में जॾहिं बंदि न हुआ बैराज सिस्टम न हुआ त दरिया शींहं दरिया हो उहो मुख़्तलिफ़ पंहिंजा रुख मुख़्तलिफ़ जेको शाखूं उन्हनि जे थ्रू वहंदो ऐं इन ई करे तव्हां ॾिसो त असांजो जेका इंडस डेल्टा आहे उते असां जूं 17 क्रीक्स हुयूं सिंधू दरिया जूं माना 17 छाड़ूं हुयूं जंहिंजे ज़रिए उहो पाणी डेल्टा में वेंदो ऐं उहो समुंड खे पुठिते धिकींदो हो ऐं जंहिंजे ज़रिए असां हीअ डेल्टा हासिलु कई आहे त
त हाणे उहो सॼो जेको अमल आहे, छाकाणि त असां डेम ठाहिया, असां केनाल ठाहिया, बैराजिस ठाहिया, ऐं वधि खां वधि पाणी जेको आहे सो जेका तरजीह हुई त ज़राअत लाइ इस्तेमालु कयो वञे। उन खां पोइ पीअण जो पाणी आहे, सनतुनि जे लाइ पाणी आहे, पर पाणी जेको आहे असांजे ढंढुनि ढोरनि लाइ, पाणी असांजे ॿेलनि लाइ, छाकाणि त ॿेला जेके आहिनि उहे बि असां वटि तेज़ी सां ख़तमु थी रहिया आहिनि, चाहे कचे जा ॿेला हुजनि चाहे पके जा ॿेला हुजनि। त उहा चऊं त वण पोखण वारे असां मां जेका सघ आहे उहा ख़तमु थी वई आहे। ऐं उन वणनि ॾिसो, वण ऐं ॿेला जॾहिं ख़तमु थियनि था त उहा पूरी जीवत जेका उन ते उन में पनाह गाह आहे, उन जो ॿेलो या वण, उहा पूरी जीवत बि ख़तमु थिए थी। उन में उहे ॿूटा बि ख़तमु थियनि था, उहे जानवर बि ख़तमु थियनि था, उहे पखी पखण बि ख़तमु थियनि था। ख़ासि करे जीअं तव्हांजो त ॿाहिरियो जेको पखी अचे थो, महिमान थी वियो, मंछर ऐं ॿियनि ढंढ ते लहे थो, मूं ख़ुदि हिन पखीअ ते हिकिड़ी दरिया जे कंधीअ ते हाणे इन जो पूरो तरतीब ॾिनी त मूं ॾिठो त पखी वाकई हितां जी आबहवा हुनखे वणे थी, हू रहे बि थो ऐं हितां जो थी वञे थो। पर हाणे उन में जेको हाणे तइदाद घटिजे पियो हर साल, उन में हिकिड़ो वॾो सबबु उनजी वजह हा, उन जो हिकिड़ो वॾो सबबु आहे त पाणीअ जो जेको असां गदलाइण वधी वई आहे। छाकाणि त असां वटि सनतुनि जी जेको गंद किचिरो आहे बग़ैर ट्रीटमेंट जे, इन्हनि जेके मिठे पाणी जा ज़ख़ीरा आहिनि उन्हनि खे असां गदिलो कयूं पिया, आलूदा कयूं पिया। अहिड़े नमूने सां उनजो जेको मयार आहे पाणी जो उहो ख़राबु थियो आहे, ऐं ॿियो शिकार में बि इज़ाफ़ो थियो आहे। पर जेको माण्हू हुन ख़ुदि इहा दांह कई त सिंधू दरिया में जेको गंदे पाणीअ जो छोड़ थिए थो, उन जे करे पाणी हेठि लहे थो त खार सभु असांखे वठियो वञे, हुन इहा दांह कई माण्हू। उन हवाले सां न सिर्फ़ु असांजो सिंधू दरिया, उन में त सॼे मुल्क जो गंद किचिरो उन में विधो थो वञे। असांजे शहरनि जो जेको म्यूनिसिपल वेस्ट आहे, सनतुनि जो गंद किचिरो आहे, त इन हवाले सां असांजा जेके बि मिठे पाणीअ जा ज़ख़ीरा आहिनि उहे तेज़ी सां कंटामिनेट थी रहिया आहिनि, गदला थी रहिया आहिनि। ऐं इन करे जीअं मूं चयो त उहे हाणे असांजे वटि जेको साफ़ु पाणी आहे, जेको हिकिड़ो बुनियादी इंसानी हक़ आहे, उहो उनजो तसवुरु ख़तमु पियो थिए। अॻे पाणी जो हाणे ॾिसो, पाणी असां वटि बोतलुनि में विकिरो पियो थिए, असां पैसनि ते ख़रीद कयूं पिया, त इहो ॾाढो ख़राबु सम्झो वेंदो त पाणीअ जो बि को विकिरो थींदो आहे छा, इहो का तसवुरु ई कोन हो। क़दुरु कोन्हे को, शइ जो क़दुरु कोन्हे को, वरी पोइ असां शयुनि लाइ ॾाढा ॾुखिया बि थियूं था। पर हाणे ओताक ते कचहरी जारी सारी आहे, पर हिकिड़ी नंढड़ी साई वठूं था त पोइ तव्हां सां कचहरी ज़रूरु, हीअ सॼी ओताक कचहरी वेठे आहिनि, महिमान सां कचहरी ज़रूरु कयूं था। सो ॾिसंदड़ साथियो, हिकिड़ी नंढड़ी साई वठूं था, साई खां पोइ वापसि ईंदासीं त अञा ख़ुशीअ जा लहरा बि ॿुधंदासीं, चंग बि ॿुधंदासीं, कचहरी बि महिमान सां कंदासीं, सुघड़नि जा बेत बि ज़रूरु ॿुधंदासीं, पर हिकिड़ी नंढड़ी साई वठूं था। हिकु दफ़ो ॿीहर भलीकार खे प्रोग्राम आहे असांजी ओताक, आऊं जो पंहिंजो मुर्सदा मजबूर ओताक ते अॼु ख़ाली जेका कचहरी असां शुरूआति में रंग रखियोसीं, हिकिड़ो त सुघड़ जो जेको अंदाज़ आहे, सिंगार जेको आहे, ऐं उहो सिंगार बयानु कंदड़ जेके सुघड़ हूंदा आहिनि उहे असांजे सिंध में तमामु घटि आहिनि। अने सिंगार खे ॿुधंदे करे हिकिड़ी रूह खे राहत ऐं दिलि खे सुकून मिलंदो आहे। हिकु त इहा ॻाल्हि, ॿियो जेको नासिर पवन साहिबु ॻाल्हि कई त ॿाहिरियां पखी असां वटि अचनि था, मिठे पाणीअ जा ज़ख़ीरा जेके आहिनि असां वटि हाणे घटि पिया वञनि था, मिठो बि आहे त खारो बि आहे। जीअं थर जा खूह आहिनि उहे किथे मिठा त किथे खारा, पोइ खारे खे छॾे मिठे ते वेंदा आहिनि, मिठे लाइ वॾो हुननि खे पंधु करिणो पवंदो आहे, ऐं उन्हनि खां पुछो त हू केॾो न पाणीअ जो अहसासु कंदा आहिनि। पाणी हुननि जे लाइ हिकिड़ी ख़ुदा जी वॾी नेमत आहे। तव्हां असां सभिनी लाइ पाणीअ खे ज़ाया न कयो, ऐं मिठो पाणी जेको आहे ऐं सिंधू जेको मिठो आहे, इहो असां सिंध वासियुनि लाइ जेको आहे न सच पुछो त हिकिड़ो वॾो इनाम आहे। उनखे अवां संभालींदव, उन में इहा गदलाइण न कयो, उन में इहो किने पाणीअ जो छोड़ न कंदव त ॾाढो सुठो थींदो। नाज़िर साहिबु ईअं ई थींदो न, पर हाणे इन सां गॾोगॾु हेॾां असीं चवंदा त अलॻोज़ो ॿुधूं त पोइ वरी कचहरी पंहिंजी वधायूं था। उमेद अली वठो, उमेद अली छा थो ॿुधाईं बाबा? हाणे वाह 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 वाह।
ॾाढो सुहिणो अंदाज़ ऐं बाबा वारी सिकूं अॼु बि लाही पियो असांखे साईं चाचो यादि अचे पियो न न न बिल्कुलु बिल्कुलु ईअं त आहे पर हाणे हेॾां वरी नौजवान असांजो सुघड़ वेठो आहे साईं नासिर साहिबु भला नौजवान खे ॿुधणु ज़रूरी आहे अॼु जे दौर में चवंदा नौजवान बाबा मोबाइल जे चकर में अॻियां अॻियां आहिनि ॿार बि अॻियां अॻियां आहिनि मंगला साहिबु ईअं आहे न सो हाणे तालीम सां गॾोगॾु वरी सुघड़ाइप करणु या इहे बेत पढ़णु इहो बि कमाल आहे सो हेॾा नौजवान असांजो सुघड़ वेठो आहे वाह छा थो ॿुधाईं भला चकोर उन्हीअ चंड्रमा तोखे कहिड़ो दुरुस्त मिलंदो दान आंगुर जे इशारे सां थियो कामिल अॻियां कुर्बान ॾिस सुकीअ खजियो साजन ॿुधो हू बात बयान मालिक घुरायो महबूब खे थियो मेराज ते महिमान सोणो मिलियो सोणे सां ॾाढो ख़ुशि थियो हो खान जिन मलाइक हुरां परियों थिया हुस्न ॾिसी हैरान तोड़े कढिजे सारो मुल्क जहान तंहिंखां वधि मुंहिंजो जानिब जागीराणी चवे वाह जागीराणी वाह 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 ॾाढो भलो कुंभार साहब वेठा भला हाणे इन खां चवंदव ॿ रंगड़ा खे इन जा को बेत शामिल कयूं चाचे खे वरी चइबो आहे त पछाड़ीअ में यादि पियो त सुघड़ाइप वारा कम बि कजनि सिफ़त सभु साईं जी जेको मालिक आहे मुल्कनि रहम करम सां रोज़ी रसाए ख़ालिक थो ख़लकनि ॾई न पचारे ॾेह धणी गुण गणे छा गणजनि हादी आहे हिकमत सां थो फैज़रीअ फर्शन क़ाइम आहे कुदरत सां कीअं अॾियो आहे अर्शन जेकी ख़लकियल खावत जा था ॾेह मथां ॾिसजनि माण्हू जिन मलाइक जग में तंहिंजी तोह तगनि से सभई वठियो नाम वरियाम जो हू हुंगारनि त करीम रहीम गफ़ार तंहिंखे सतार बि त सॾनि वनहन अकरब वेझड़ो ऐं साईं आहे सभिनि पर अमाल कोन्हे असुली था मुंहिंजा ॾोह ॾकनि बारी ताला बख़्शींदो ऐं कंदो कुर्ब किननि मिड़ई महिरबानियूं मालिक जूं असां इंसाननि हाणे किसो कयां थो कामिल जो ऐं शौक़ु वॾे शाननि त नबी पैदा कयईं नूर मझां थियो ज़ामिन ज़ईफ़नि जिब्राइल आयो जल्द माव जी आगे जे अमरनि त मुरसल हलो मेराज ते आहे मर्ज़ी मालिकनि सोणल हलियो संभरी मोहबोने मागनि त सते अर्श अजीब खे अची पूर पयनि त जेकर जुती लाहियां पेदार हाणी पेरनि उन महिल उते वरी आवाज़ पियो त कननि त दिलि पर जुती न लाहिजो मथां पेर उघाड़ा थियनि ये पेर मुबारक प्यारल तुंहिंजा अर्श मथे त अचनि कदम घुमायो कामिल पंहिंजा कस लहे कुर्शन वञी मिलियो मतलूब साथी अरिड़हं राति वञनि सांग थी या सजाया जो मालिक मान कयुनि पर 50 मंझां 5 पूरा कामिल करायनि मुलाक़ात करे वरी मालिक सां मोटियो हो मागनि साल कई सदाऊं कयूं मन पीरीअ वटि पहुचनि करे वॾा कुरबड़ा वरी सकरात मंझि अचनि सजण सबक़ कलमे जो हिन ॾोही खे त ॾियनि आहिनि वॾियूं उमेदूं ऐं असां आसियनि त बेशक दुरूद भंडी चवे पढ़ो सलवात मथां सजणनि ओखीअ महिल अचनि कंदो सणायूं सरवर चवे सुभान अल्लाह सुभान अल्लाह नाज़र साहब ॻाल्हि पंहिंजी हली पई त खार ऐं मिठे पाणी जे मुंहुं जे थर जी ॻाल्हि कई असां वटि पाणीअ जो जेको अहसासु आहे पोइ घर जो पाणी हुजे नलके जो पाणी हुजे हाणे त जर असां वटि जेके न मिठा थींदा जे ॿो ॾींदी आहे त मिठा न त खारा न त जर खारो थियो वञे पाणी पीअण खां असांखे ॾुखियो थी वियो आहे हाणे पाणीअ जी चकास कराइण पीअण वारे जी बि ज़रूरी आहे जेको जर आहे घर जो न त माण्हू जी पोइ सिहत उहा रहे कोन थी पर इन सां गॾोगॾु तव्हां ॾिसो पिया त जीअं असां वटि मंछर इन जी तव्हां ॻाल्हि कई न त हाणे वेझर में फिल्म बि ठही हुई उन में बि जेके औरतूं ॻाल्हि कनि पियूं या मुहाणो ॻाल्हि करे पियो त हीअ असांजो घरु हिते असां रहंदा हुआसीं ॿेड़ी असांजी ज़िंदगी हुई हाणे उहा ज़िंदगी न रही आहे माना उहे एतिरा मायूस थी चुका आहिनि पोइ इहो छाजे करे भला तालीम न पिराए सघिया मायूस हुया पंहिंजा उहे हक़ न वठी सघिया हुननि खे उहा ॻाल्हि न मिली दुनिया सां गॾु न हली सघिया इहो कीअं था सम्झो मंछर ठंड जेका आहे मां सम्झां थो त हिकिड़ी आम ठंड न आहे का वाटर बॉडी न आहे को पाणी जो ज़ख़ीरो न आहे पर हिकिड़ी पूरी तहज़ीब जो नालो आहे पूरी सकाफ़त जो नालो आहे ऐं ताज साराई साहिबु असांजो वॾो तारीख़दान हो उनजो तमामु घणो कमु हो उन मंछर ते किताबु लिखियो मुंहिंजो बि मंछर ते हिकिड़ो किताबु आहे सिंधीअ में बिल्कुलु बिल्कुलु आहे त ॻाल्हि इहा आहे त उहे जेके ताज साहिबु ॿुधाईंदो त हीअ जेके मोहाणा आहिनि हिननि जूं जेके शिकिलियूं ऐं जेके कद काठ आहिनि जेका बेक आहे त इहे माण्हू जेके आहिनि से मुंहं जे दड़े जे तसलसल जो हिसो आहिनि
उन उन मोहन दड़े जे माण्हू ऐं मुहाणनि जे असांजा जेके मंछूर जा मुहाणा आहिनि नक्श मिलनि था। जी हा, मिलनि था। अच्छा। त उन हवाले सां हीउ जेको मां सम्झां थो त जेको तबाही थी या हीअ जेका बि दुनिया में हींअर ॻाल्हि हले पई आबहवा जी तब्दीली, मौसमाती तब्दीली, त इहो असां हज़रत इंसान जेको आहे जेको तरक़ी जे नाले में जीअं असां ज़राअत जे हुन में वधाइण लाइ, छाकाणि त आबादी दुनिया जी वधी पए त माण्हुनि खे खुराक जी जेका असां खोट हुई, शदीद खोट हुई, बहिरान हो, त उन जे लाइ इहो हिकिड़ो त ज़राअत में असां वटि ट्रैक्टर आंदा विया त जीअं वधि खां वधि पैदावार हासिलु कई वञे, ऐं अंग्रेज़ी भाण आंदा विया ऐं दवाऊं ऐं फुआरा उन्हनि ते अञा बि कयूं पिया असां। त इहो जेको आहे त उन में हिकिड़ो आर्ज़ी तौर ते फ़ाइदो थियो अहिड़े नमूने सां त हीअ जेके पाणी जा कुदरती वसीला हुआ उहे बि असांजे जेको तरक़ियाती जेको महवर आहे या असांजी तरजीहात आहिनि उन में जेके ताज़े पाणी जा या असांजा जेके फितरी वसीला आहिनि, चाहे ढंढूं हुजनि, चाहे बेला हुजनि, इहे जेके बि कुदरती माग आहिनि असांजा, उहे असांजे कंहिं बि हुन में प्रायोरिटी में नज़र नथा अचनि, तरजीहात नज़र नथा अचनि। ऐं जेको ग़लति जेका प्लानिंग कई वई, ग़लति रिथाबंदी कई वई, उन जे ज़रिए ई हाणे उनखे मंछर ढंढ जे बहाली जे लाइ हिकिड़ो मनसूबो ठाहियो वियो, हिकिड़ी रिथा ठही वई त इहो जेको खारो पाणी आहे इनखे तव्हां बाईपास करे ऐं सेवण खां गुज़ारे इनखे वरी कोटड़ीअ खां मथे खणी घारो समुंड जी हिकिड़ी क्रीक आहे, शाख आहे घारो क्रीक, उन में छोड़ कयो वेंदो। पर बदकिस्मती सां उहो मनसूबो मुकमल न थी सघियो, न उहो RBOD मनसूबो मुकमल थियो ऐं न ई वरी मंछर बहाल थी सघी। त इहो हिकिड़ो हाणे हिकिड़ो दीवाने जो ख़्वाबु आहे त बाबा मंछर बि बहाल थींदी ऐं वरी उहे उनजो जेको उरूज आहे, छाकाणि त जेको मंछर जे माण्हुनि जेका ॿी तव्हां ॻाल्हि कई त हुननि जो जेको धंधो या जेको हुननि खे जेको हुनुर आहे उहो माहीगीरी आहे, रहणी करणी उन्हनि जी मुंहिंजो माहीगीरी आहे ऐं मिठे पाणी जी माहीगीरी आहे। पर पोइ तव्हां ॾिठो त इहे ई मुहाणा वीचारा मजबूरनि, जॾहिं पाणी ख़राबु थी वियो, मच्छी नापेद थी वई, पखी पखण ग़ाइबु थी विया, ऐं न सिर्फ़ु मच्छी ऐं पखी पर उते जेके बेशुमार उतां जा ॿिया जेके शयूं आहिनि जेके ढंढुनि मां असांखे मिलनि थियूं, जंहिंमें बेह आहे, लोड़ आहे, ठीकु आहे, त बेशुमार असांखे ॿियूं शयूं बि मिलनि थियूं जेके ढंढुनि जूं, जेके असां हिनखे हाणे असां अॻे लेक चवंदा हुआसीं, हाणे हिनखे असां वेटलैंड चऊं था। त सिंध में हिकिड़ो इंटरनेशनल हिकिड़ो बैन अल-अक़वामी मुआहिदो आहे ढंढुनि जो, हुनजो नालो आहे रामसर मुआहिदो, जेको ईरान जो शहरु आहे रामसर। ऐं ईरान जी ॻाल्हि निकिती त उते बि हींअर पाणी जो बहिरान हले पियो ऐं उतां जी हुकूमत चयो आहे त तहरान जेको शहरु आहे, जेको गादीअ जो शहरु, उते जेको आहे सो तमामु घटि वञी पाणी बचियो आहे ऐं हू मुतबादिल जेको शहरु ॻोल्हनि पिया त माण्हुनि खे लॾ पलाण कनि। त इहा जेका सूरत लॾ पलाण कनि, जी हा, लॾ पलाण। तहरान शहरु जेको आहे गादीअ जो शहरु आहे ईरान जो, उते पाणी जो सोकाड़ो जेको आहे ख़ुश्क साली उते एतिरी त वधी वई आहे त उते हाणे बरसातुनि लाइ दुआऊं घुरियूं पियूं वञनि। त इहा उते हिकिड़ो इहो रामसर शहरु आहे जेको ढंढुनि जे हवाले सां, उते उहो मुआहिदो थियो 1970-71 में, ऐं असां पाकिस्तान बि उन मुआहिदे जो हिसो आहे। ऐं उनजे मुआहिदे तहत पाकिस्तान में असां 19 ढंढुनि खे रामसर मुआहिदे में शामिलु कयो त हीअ हिकिड़ी आलमी मयार जूं असां वटि ढंढूं आहिनि, हिते पाणी बि आहे, हिते मच्छी बि आहे, हिते पखी पखण बि आहिनि ऐं ॿिया जेके बि माहौलियाती हुन में अंसर उहे शामिलु आहिनि। ऐं न सिर्फ़ु उहे पर उते मक़ामी माण्हू उन्हनि जो गुज़र सफ़र, छाकाणि त ढंढूं रुॻो असां इन्वायरमेंट जे हवाले सां, माहौलियात जे हवाले सां न, पर मक़ामी माण्हुनि जे गुज़र सफ़र जो हिकिड़ो ज़रियो। ऐं सिंध में त तव्हांखे ख़बर आहे त 1200 खां वधीक रजिस्टर्ड पाणी जा ज़ख़ीरा आहिनि जिते इहा माहीगीरी थींदी रही आहे। पर हाणे तव्हां ॾिसो त सभ खां वधीक जेको असांजो पसमानदा या पुठिते पियल तबिको उहे बि इहे माहीगीर आहिनि, छाकाणि त उन्हनि खे उहे हक़ नथा मिलनि। ऐं न सिर्फ़ु उहे हक़ ऐं जेके माहीगीरीअ जा जेके तौर तरीक़ा आहिनि, कुझु उन्हनि जूं पंहिंजूं बि कमज़ोरियूं हुयूं। असली ईअं चऊं त गुरबत उन्हनि खे धिके पुठिते करे छॾियो, हाणे उन्हनि में उहा सघ कोन रही आहे। इहे मंछर जा मुहाणा पोइ असां ॾिठा त मज़दूरी कंदा रहिया, या ॿियनि पासनि में, बदीन में, ठटे में, ज़ीरो में, हा पंजाब में मुख़्तलिफ़ डैमनि ते वञी उते पहुता। त हुननि खे छाकाणि त हुनुर इहो ई थो अचे माहीगीरी। ऐं अॼु बि असांजा जेकॾहिं इहे हुकूमत हिननि ढंढुनि जे बहाली जे हवाले सां को प्रोग्राम शुरू करे। ऐं ॿियो ढंढुनि में हिकिड़ो ॿियो जेको पहलू आहे उहो इहो आहे त ढंढुनि सयाहत खे फ़रोग़ ॾेई सघूं था। असां वटि टूरिज़म जेको सयाहत त असां वटि ख्वाब लॻी पई आहे, अञा ताईं ख्वाब आहे। हेॾी हसीन सिंध आहे, मुंहिंजो दड़ो हे सखर ॾिसो, रनी कोट आहे, ॾिसो त तारीख़ कोहिस्तान आहे,
कोहिस्तान त तव्हां चवंदा पर हेॾां खैरपुर हलूं हिन पासे पूरी सिंध जेको हर ज़िले में तव्हांखे कान का आसार क़दीमा जी का हिस्टोरिकल तारीख़ असांजा क़िला सिंध जा क़िला जेके उहे मशहूरु आहिनि ऐं हिन ते काफ़ी कम बि थियो आहे त उन हवाले सां असां वटि सिंध में सियाहत जो हिकिड़ो वॾो पोटेंशियल आहे। ऐं ॿी जेका तव्हां ॻाल्हि कई जीअं कचे जी त असां काछो आहे कोहिस्तान आहे थर आहे उते जेका ज़िंदगी आहे उहा बरसाति ते थिए थी। हिन बरसाति थिए थी त उते माल लाइ पाणी बि मिले थो छाकाणि चौपायो माल माण्हुनि जो गुज़र सफ़र जो वॾो ज़रियो आहे ऐं ॿी ज़राअत। पर उते हाणे अॻे ट्यूबवेल हणंदा ऐं ट्यूबवेल जेके लॻंदा हुआ उन्हनि ते तेल ते उनजो जेको आहे हलाए वेंदा हुआ। हाणे वरी हीअ जेका पंहिंजो सूरज सिज मां जेका तवानाई या बिजली ठहे थी जंहिंखे असां सोलर सिस्टम चऊं था त हाणे सोलर अची विया आहिनि ऐं सोलर जो फ़ाइदो पियो आहे। ठीकु आहे त छाकाणि त शुरू ग़रीब माण्हू त उहो नथो करे सघे ग़रीब माण्हू पर उन में सोलर में हिकिड़ो नुक़सानु इहो थियो आहे त हू जर जो पाणी तेज़ी सां कढनि पिया। ठीकु आहे त इहो अॻिते हली असांजे लाइ छाकाणि त जर जेको हूंदो आहे उहो ईअं आहे जीअं हिकिड़ो बैंक में अकाउंट खोलिबो आहे उन में पैसा रखिबा आहिनि त जेकॾहिं रुॻो पैसा कढाइबा ऐं रखिबा न बचाइबा न खुटी वेंदा त उहो ख़तमु थी वेंदा। त हीअ असांजो जर जेको आहे उनखे असांखे रिचार्ज बि करिणो आहे पाणीअ सां छाकाणि त बरसातूं असां वटि घटि पियूं थियनि त जर खे असां रिचार्ज बि कयूं ऐं उन हिसाब सां असां वटि जेको जर जे पाणी जी पॉलिसी हुजणु खपे त केतिरो पाणी असां कढूं ऐं केतिरो पाणी असां हुन में ज़ख़ीरो कयूं। ईंदे चवनी आओ वेंदे चवनी वेह ईंदे चवनी आओ वेंदे चवनी वेह छॾे सारो ॾेह अंगण अचिजे उन्हनि जे। हिकु दफ़ो ॿीहर भलीकार प्रोग्राम असांजी उताक आवां जो पंहिंजो मुर्तज़ा मजबूर। हिन उताक ते अॼोकी जेका कचहरी आहे त असां वटि जेके ढंढूं आहिनि उहे केतिरियूं ढंढूं आहिनि मौसम ऐं मौसमी जेके तब्दीलियूं अचनि थियूं उन जा कहिड़ा असर थियनि था असांजा हितां जा जेके माण्हू आहिनि उहे ज़िंदगी कीअं गुज़ारींदा। नासिर पंवर साहब खे अॼु ख़ासि करे उताक ते इन लाइ असां दावत ॾिनीसीं। सुघड़ त वेठा ई वेठा आहिनि पर अलगोज़ो बि असां चयोसीं ॿुधूं पोइ चंग बि ॿुधूं त इहे जेके असुली असांजा फूक वारा साज़ आहिनि इन्हनि खे बि असां गॾो गॾु पाण सां खयूं हलूं त इहा असांजी हिकिड़ी रीत बि थिए थी रस्म बि थिए थी। ऐं तोड़े जो असांजे कचहरियुनि में इहे न हुजनि त पोइ कचहरी थोरी थोरी ईअं चवंदा आहियूं त ॿाड़ी लॻंदी आहे। हूअं त कचहरीअ में राति थियो वञे हाल वाल कंदे राति थी वञे सो कचहरीअ खे अॻिते वधायूं था। ॻाल्हि जीअं मूं कई त हेॾां असांजो वेठो आहे तो ज़ुल्फ़कार वाहिद साहिबु वेठो आहे। ज़ुल्फ़कार वाहिद साहिबु अख़बार जो ॾाढो पढ़ण जो शौक़ीन आहे ऐं असां वरी साईं नासिर पंवर साहिबु पढ़ंदा हुआसीं त पोइ वॾा चवंदा त बाबा अख़बार पढ़ी ॿुधाए किथो पढ़ी त माना सिखियो ऐं अख़बार पढ़णु कोन सिखियो ऐं पढ़ी ॿुधाई त ॿोली माना केतिरी अचे सिंधी केतिरी लिखी वञी थो उचारे वञी थो पढ़ी वञी थो सो अॼु जो ॿार बि पोइ सिंधी रुॻो लिखण में बि मुंझो पवे त कृपया ॾिसो साईं तालीम जो हुजणु केतिरो ज़रूरी आहे गॾो गॾु ॿोली ऐं पोइ अख़बार पढ़ण सां रुॻो दुनिया जी त ख़बर ज़रूरु पए थी पर ॿोलीअ जा उचार सभु कुझु इन में जा इहे फ़ाइदा आहिनि न। साईं तालीम जो हुजणु त तमामु ज़रूरी आहे। जीअं चवंदा आहिनि त इल्मु पिरायो पींगे खां क़बर ताईं तालीम जो हुजणु तमामु ज़रूरी आहे। तालीम इंसान जो चवंदा आहिनि टी अख आहे तालीम तमामु लाज़मी आहे। अख़बार जी तव्हां ॻाल्हि कई त इहा मूंखे वाक़ई हक़ीक़त आहे पुराणी आदत हुई पंहिंजो जीअं ई जवान थियासीं त होटल ते वञी वेही रहंदा हुआसीं जो उते अख़बारूं सवेर पहुचंदियूं हुयूं पर इन करे सवेर पहुचंदासीं त ईअं न थियो कंहिंजे हथ में लॻी वञे कंहिंजे हथ में लॻी वई त पोइ त भरी वेंदा मेन पर्चो उहो खणंदो अंदरियो पर्चो मिले असांखे। हाणे छा कयूं साईं उहो पढ़ूं कयूं हेॾा होॾा करे हुनखे हेॾा टाल मटोल कंदा हुआसीं हुन सां यार वाह जो हिन में इहो आहे पर पोइ मुंहिंजे छा में बकाया जो अची वञे पोइ चए त यार हे जेको आहे सो माना असांखे ॾे बकाया हिन में आहे पोइ हू वरी अख़बार चेंज कयूं। अख़बार इहा वाक़ई तमामु घणी पढ़ंदा हुआसीं पोइ चईंदी वरी पंहिंजे पैसनि जी ख़रीद कंदा हुआसीं न पोइ त साईं सवाल ई पैसा न कंहिंखे ॾियूं अंदरियो पर्चो खणी जेको आहे खीसे वीसे में रखंदा पाण पढ़ंदा जेको न ॾे ख़ासि करे हुन भरिसां वेही पढ़ंदा हुआसीं जेको असांखे न ॾींदो तूं घुरे त हाणे ख़बर पवे जे घुरे त ॾे त बाबा छो ॾियां चए यार तो पढ़ी बाबा पंहिंजी वरिती होटल वारे जी न आहे। अख़बार में इहो बि थींदो त की ट्रेन जा सफ़र घणा हूंदा रेल जंहिंखे करे चऊं लाड़काणे खे ईंदा हुआसीं हिते
कोटड़ी ताईं हाओ इहा अख़बार ई हूंदी जेको असांजो साथी हूंदी उतां सफ़र में माना बिल्कुलु सही पोइ वाक़ई हक़ीक़त आहे इहो 6 कलाक 7 कलाक सफ़र पहिरियां हूंदो हुयो पोइ इहो पंहिंजो 6-7 कलाकनि में अख़बार खे पूरो करे वेंदा हुआसीं तव्हांजी ॻाल्हि बिल्कुलु सही आहे उन अख़बार खे पूरो कंदा कहिड़ियूं फिल्मी ख़बरूं वधीक तव्हांखे दिलचस्प लॻंदियूं शाइरी उन में वधीक या कालम पढ़ंदा हो या कहिड़ी तव्हांखे ख़ासि ॻाल्हि कालम मूंखे मां कोन पढ़ंदो हुउमि कालम जेको आहे हाणे ॾुखियो लॻंदो कोन पढ़ंदो आहियां कालम को दाना माण्हू हुजे को ॾहो माण्हू हुजे कोई कालम वेही पढ़े या जेके का सम्झ में ॻाल्हि अचे कालम जी ॻाल्हि असां सम्झ में न ईंदी बाक़ी वाक़ई तव्हांजी ॻाल्हि इहा आहे त सकाफ़ती ख़बरूं हूंदियूं हुयूं या ही असांजे शोबिज़ जूं ख़बरूं हूंदियूं हुयूं इहे तमामु वॾे शौक़ सां जेको आहे पढ़ंदा कंदा हुआसीं ऐं हाणे त जेको आहे सो माना अख़बार पोइ थी वई आहे तव्हां ॻाल्हि खे अञा ताईं साईं जंहिंजी ॻाल्हि आहे ॿुधाणी नेट ते सभ खां पहिरियां ॻाल्हि अची थी वञे नेट खे ॾिसूं हा पर साईं उन वक़्तु अख़बार पढ़णु ऐं इहो डाइजेस्ट पढ़णु रसालो पर ॿिया किताब खोड़ सारा पढ़णु शाइरी जा किताब पढ़णु ऐं इहे सफ़र जा साथी आहे सफ़र जा साथी कोन पर इहा तरबियत बि हुई ऐं घर में वालदेन किताब रखे छॾींदा त जीअं ॿारु पढ़े त उनखे ख़बर पए त किताब जो मुहाग छा आहे किताब जे मथां टाइटल छा आहे जीअं स्कूल वञी पढ़ंदा पर ख़ासि करे वरी खोड़ नौजवान जेके आहिनि इहे शोबिज़ जूं ख़बरूं पढ़ंदा फिल्म जूं ख़बरूं पढ़ंदा शाइरी लिखंदा की तस्वीरूं मोकिलींदा उन में लॻंदियूं सो इहो मूंखे यादि आयो तव्हांजे अख़बार ते इन करे मुंहिंजो अॼु तव्हां अख़बार जा हेॾा मंगलो साहब वेठो मंगलो साहब भला जेको कहिड़ो को नओं शेर ॿेर को लिखियो आहे छा साईं हा अॼु असांजे उस्ताद सुगड़न श्रंगार जी कचहरी जी शुरूआत कई आहे असीं बि को श्रंगार अर्ज़ु कंदासूं बिस्मिल्लाह श्रंगार जो बैत आहे त चप चप सां न मिले कहिड़ी सना कया तुंहिंजी सूंहं संदा सरवर इश्क तुंहिंजा ओच ते उथनि था उथर गल ॻाढ़ा गिची सुहिणी वरी जवानी आहे जोहर कारा वेठा कुलनि ते कारीअर खयो कर टूराऊं यार नंगण जा ॾींहं निमटा दर हिकु हलणु तुंहिंजो हरण खां वधि सर्च घणो आहे सर अखड़ियूं सिधा सीने ते ॾियूं खोड़नि खणी खंजर जॾहिं खोली थो खोले दंदान खिवण जी खिवण हर निहार जो जॾहिं नाच सां जानी खणी नज़र आशिक अचनि था अॾीअ ते कुसण लाइ कई कुंदर आहियूं तो आधर कयो ख़ासि नज़र हिन ख़ादम ते श्रंगार जो बेत अञा हिकिड़ो अर्ज़ु त महबूब जे मुल्क जा ॿुधो हाल हवाल शार कुरून क्षमा जा मुंहिंजा मीर मिसाल रेंज रजनी रुख सां इहे कामिल जा आहिनि कमाल हूर सिज में हुजे हा त बि ज़ाहिर में सवाल हू त लालण आहे लाल कंदो माल मंगलो चए वाह मंगलो साहब वाह ॾाढो सुहिणो ॿुधाए पर हेॾां वली मोहम्मद वेठो आहे चंग ते सो इहे बि ॾाढो हेॾां थाणो बुला खान पोइ हिन पासे इहो चए थो त मूं ॾाढो बाबा इहो माल बि चारियो इहो चंग वॼाइण बि सिखियुसि इहो इनखे भले इन माल चारण मां चंग वॼाइण सिखी वियो हाणे त दुनिया में नज़र जे पियो टीवीअ ते अचे पियो ॾिसूं पिया वली मोहम्मद चंग वेठो वॼाए सो वली मोहम्मद चंग खे चोर भला त पोइ कचहरी बि ॿुधे पियो
चवंदो पटको बि भलो थो वधे सदरी पोइ वरी अजरक बि भलो पर हाणे माल छॾे चंगु सिखियो आहे साईं चंग वॼायोसीं जबरनि में ॿकरियूं वीचारियूंसीं नंढे हूंदे खां वठी सिखियासीं इहे ई चंग वॼाए पोइ टीवियुनि ते वरी पोइ ख़बर पर वाइदो कई त साईं चंगु सेखारींदो चंगु ठहिराए बि खणी ईंदो उहो वाइदो अञा थो न पारी उहो वाक़ई तव्हांजो मयारी आहियां उहो तव्हांजो चंग मूं ते थियो मां छो त हिते महिमान अचंदा इहो चंगु असीं ॾिसूं त कीअं ठहियल हिनखे वरी वॼाए ॾिसूं त हिते उतां किथे चंगु पियो हुजे न जी साईं नौजवान बि सिखनि अचंदा हिते बाबा नौजवान उहे बि वॼाइनि सिखनि आईंदे इनशाला ॿिए चकर में आयासीं त चंग इनशाला खयों ईंदासीं तव्हांजो हा ज़रूरु ज़रूरु नाज़र साहिबु असांजो त कचहरीअ में अव्हांखे बि अॼु वञिणो आहे को दोस्त बि अव्हांजो इंतज़ारु पिया कनि सो हींअर शादियूं मुरादियूं ख़ुशियूं बि लॻियूं पियूं आहिनि उताक ते बि विहणु ज़रूरु उताक तव्हां छा था सम्झो उताक छा आहे उताक हिकिड़ो त मालूमात जेको असांजो लोक ॾाहप आहे उनजो हिकिड़ो मर्कज़ आहे महावर आहे ऐं उन में मुख़्तलिफ़ असां पंहिंजी सकाफ़त तारीख़ ॿोली पंहिंजी रहणी करणी उनखे असां उजागर करे सघूं था ऐं ख़ासि करे हाणे असां ॾिसूं था त असांजो नौजवान नसुल माना होटलुनि ते वञूं त वॾी रश लॻी पई आहे तव्हांखे वेहण जी जाइ न मिलंदी पोइ उन ई करे आहे त असां उताक कल्चर खे ख़तमु करे छॾियो पर नो उताक कचहरी कोन होटल ते बि वेहे थो नौजवान या मोबाइल अची वई आहे बाबा पोइ हिन में वेठा हींअ कनी उहो त ॻाल्हि ठहे न ठहे वेठा हींअ कनी हर को माण्हू मोबाइल में लॻो पियो आहे जी पर हाणे जवान खे कचहरी करणु अचे कोन थी वालदेन सां वेहनि कोन था ॿार जेके आहिनि उहे ॿुधनि कोन था जी इन करे तव्हां ॾिसो त हाणे दुनिया जे केतिरनि मुल्कनि में स्कूलनि में ऐं हिकिड़ी मख़सूस एज ताईं उमिरि ताईं उनखे पाबंदी हणणु शुरू थी वई आहे मोबाइल ते छाकाणि त ख़ासि करे जेका स्कूल वारी उमिरि आहे ॿार जी सिखण वारी उन ते वॾो असरु पए थो छाकाणि त जेकॾहिं ॿार 5-6 कलाक वञे थो स्कूल वरी घर अचे थो वरी उनखे स्कूल जो कमकार बि करिणो आहे आराम बि करिणो आहे वरी शाम जो ट्यूशन बि पढ़णो आहे त इन अरसे में वरी जेकॾहिं मोबाइल बि इस्तेमालु थो करे त पोइ पंहिंजी पढ़ाई बि मुतासिर थिए थी ऐं जेका उहो मजमूई तौर ते हुनजी तरबियत नशो नमा में असरु थो पए उहो थिए थो क़ीमत ज़रूरी आहे तालीम अॼुकल्ह पर ॿार खे अॻे रांदीको ॾिनो वेंदो हो रिझाइण जे लाइ हाणे मोबाइल ॾिनी थी वञे रिझाइण जे लाइ अॻे जेको हिकिड़ो तव्हां ॾिठो हूंदो सोशल मीडिया ते बि आयो त अॻे मारूं जेको हुयूं उहे ॿार वेंदा त घर न ईंदा माना रांदि रूंद ॿियूं मुख़्तलिफ़ खेॾणु हाणे वरी मोबाइल में अहिड़ो लॻा पिया आहिनि जो ॿार वञण लाइ तयारु न आहिनि जिस्मानी सरगर्मी ॿार जी आहे रांदि रूंद या जेको मुख़्तलिफ़ असांजूं रांदियूं हूंदियूं ॿाराड़ीअ में या इवन शहरनि में त उहे रांदियूं बि हाणे ख़तमु थी वियूं आहिनि ऐं जेका जिस्मानी सरगर्मी आहे उहा घटि थी वियो आहे ऐं असां हिकिड़े हंधि वेठा आहियूं ऐं जेका जिस्मानी सरगर्मी न हुजण जे करे बि जेके आहिनि से ॿार जे या इवन वॾनि जे जेको असांजी सिहत ते असरु था पवनि हिन सां इहो बि कोन पर नुक़सानु कहिड़ो थियो आहे ख़बर अथव असांजे माण्हुनि मोबाइल चकर में इन ॾाहप जे चकर माल धारण छॾे ॾिनो सिर्फ़ु मज़दूरी ऐं मोबाइल अमड़ बि जेको आहे सो ॿार खे मोबाइल ॾियणु शुरू कयो अॻे अमड़ ॿार खे लोरी ॾींदी लोली ॾींदी हाणे लोली ॿुधण लाइ सिकनि था त अमड़ लोली कोन थी थिए हुन जाइ ते खणी मोबाइल ॿार खे ॾेई थी छॾे पोइ ॿारु वेठो मानी बि खाए काॾे वई लोरी काॾे वई लोली हाणे सम्झो था त इहो असांजो केतिरो वॾो नुक़सानु आहे जीअं पाण ॻाल्हि कई न आबहवा जी तब्दीली या मौसम में तब्दीली पर असांजी समाजी तब्दीली बि असां ॾिसूं वॾी पूरी समाज में जेका भञदार थिए पई जेका तब्दीली अचे पई ऐं उनजा जेके आहिनि से मनफ़ी असर मुस्बत बि असर आहिनि असां इन्हनि शयुनि खे तालीम लाइ बि इस्तेमालु करे सघूं था त दुनिया में छा पियो थिए ऐं असां किथे बीठा आहियूं ठीकु आहे इहो इन जे लाइ हीअ उताक असां रखी आहे त इहा कचहरी हिते कयूं त असांजा वॾा इहे ॿाराड़ीअ में जेके हारी ज़मीनदार आबादगार ॿार आहिनि इहो ज़रूरु ॾिसनि इन मोबाइल जे चकर में असांजे उताक खे इन वाड़े खे इहो ख़ुदनि ॾिसे थो त ख़ुदनि इहो अॼु मोबाइल जे चकर में चए साईं मां मोबाइल में इहो फिल्म भराए अचां ऐं ॾिसां सो हाणे इहो अञा त जीअं वियो आहे इहो त मोटियो बि कोन्हे को अबा ख़ुदनि ओ ख़ुदनि आयो 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 साईं आयो ओ ख़ुदनि ॾिसो अस्सलाम वालेकुम
साईं सलाम अलैकुम। साईं तव्हांखे बि सलाम अलैकुम। सर संगत सलाम अलैकुम बाबा। साईं तव्हांखे बि सलाम। साईं हिकिड़ो भलो कमु कयो अथव। उहो वरी कहिड़ो? यकीन कयो मां ॾाढो वाड़े में परेशान लॻो पिया 3-4 ॾींहंनि खां नांगनि मूंखे ॾाढो परेशान कयो आहे। नांग वरी किथां? साईं तव्हां घुरायो आहे न नांग पकड़ वारो माण्हू, इहो भलो कमु कयो अथव। इहो नांग पकड़ वारो कोन्हे को, इहो अलगोज़े वारो बाबा, उहो बीन वारो हूंदो आहे। हेॾां तूं वेठा आहिनि महिमान, अॼु हुननि जे उहा भली कार बि तोखां विसरी वई, मोबाइल इन जे चकर में सॼो तो वारो जेको कमु आहे न, हाणे तूं ईअं कर, जल्दी वञ, खीर ॾुहाए वठि, महिमाननि जे लाइ चांहि कराए, बसि तूं वञ जल्दी कर। चाचे खे चांहि पीआरींदे पोइ ॻाल्हाईंदो, हाली ॻाल्हाए कोन थो, सो जल्दी वञ त हुनखे। सो साईं तालीम ऐं सिखिया तरबियत जी केतिरी ज़रूरत आहे हींअर असांजे सिंध जे माण्हुनि खे? ख़ासि करे तालीम ऐं तरबियत मूं इहो चयो त असां दुनिया जेको आहे सो हींअर टेक्नोलॉजी जो दौरु आहे, ठीकु आहे। हींअर हर शोबे में जेको आहे सो हींअर आर्टिफिशियल इंटेलिजेंस जो दौरु आहे। ऐं जीअं मूं चयो त हिन इंटरनेट ऐं हिन जो फ़ाइदा बि आहिनि, नुक़सान बि आहिनि, पर असां हुन में फ़ाइदो घटि वरितो आहे, नुक़सान घणा कयो था। त उनजा जेके मुस्बत पहलू आहिनि, उन में जेका तालीम सिखणु, ॿाहिरीं दुनिया सां लाभ चढ़ करणु, या हींअर असांजे नौजवाननि में ॿाहिरि तालीम वठण जो रुझान वधियो आहे। स्कॉलरशिपनि ते यूरोप में अमेरिका में नौजवान असांजा वञनि पिया, इहा हिकिड़ी सुठी ॻाल्हि आहे। ऐं ख़ासि करे असांजे ॿाहिराड़ी जो नौजवान, उनखे अञा अॻिते अचणु खपे, उन्हनि खे वधीक मौक़ा मिलणु खपनि, छाकाणि असांजो मां सम्झां थो जेको टैलेंट आहे उहो अॼु बि असांजे ॻोठनि में आहे। बिल्कुलु आहे। ऐं असांजे ॻोठनि में जेकॾहिं उते बुनियादी सहूलियतूं हुजनि ऐं उते रोड रस्ता, बिजली, अमुन अमान, छाकाणि अमुन अमान बि हिकिड़ो असांजो वॾो अमान न हो त उतां को फिटियूं हितां बिल्कुलु शुरूआत हितां जो सबबु आहे। बिल्कुलु ॿियो शऊर जेको आहे तालीम सां गॾु शऊर, अवां जहिड़ा अचे उतां कोन ते विहंदा, कचहरी कंदा, हाल अहिवाल ॾींदा। हाणे जेके साहब थियनि था पढ़नि ॻोठां, नौकिरी शहर में था कनि, पोइ ॻोठां लॾो खयो वञो शहर विहनि, वरी ॻोठ वरण जी कोन। इहा मां इहो ई अर्ज़ु कयो पिए, असांजो सिंध सूबो जंहिंमें शहरी आबादी ऐं शहरनि में जेका आबादी थिए पई, असां सभिनी जो तालुक़ु ॻोठनि सां आहे, पर असां पंहिंजे ॻोठनि जी मालिकी करणु छॾे ॾिनी आहे। ठीकु आहे, नतीजे में असांजा ॻोठ वीरान ऐं जेको बदहाल थी विया आहिनि। ऐं जेसीं ताईं असां ॻोठनि जी मालिकी न कंदासीं ऐं उन्हनि खे बुनियादी सहूलियतूं, तालीम, सिहत, सफ़ाई ऐं रोड रस्ता, अमुन अमान, पीअण जो साफ़ु पाणी, त इहे ॻोठाणा बि असांजे शहरी इलाइक़नि जे मुक़ाबिलो करे सघनि था। ऐं असां पंहिंजो जीअं असांजो उस्ताद बुखारी जो हिकिड़ो शेर आहे त जीअरे माणजन जन्नतूं, जीअरे माणजन जन्नतूं, ए सिंध तुंहिंजा ॻोठ जे सुधरी पवनि। पर बेटा साईं चयो आहे न त हाणे मोबाइल जे आधार हींअर तव्हां ॻोठ ऐं शहर में को फ़र्क़ु कोन्हे का, दुनिया सां गॾिया पिया। तॾहिं त बेटा साईं चयो त महबती मेड़े ॻोठ बदिजे हिकिड़ो, तिन्ही जे वेड़े पाण ई ईंदो बादशाह। हाणे अवां जे ॻोठनि खे वरी आबाद करणो पवंदो, उन्हनि खे वरी मालिकी करणी पवंदी। ऐं जेको बि असां शहर में अचूं था, हर माण्हू पंहिंजे ॻोठ लाइ बि टाइम कढे त उते स्कूलनि में तालीम आहे कोन्हे, उस्ताद अचनि था नथा अचनि, इहा मालिकी करणी, मालिकी आहे। उते अस्पताल में जेको आहे डॉक्टर आहे, दवाऊं आहिनि न आहिनि, त इहो असां जीअं मूं चयो त असांजा ॻोठ जेके अॻे असांजो मर्कज़ आहे, महवर आहे ॼाण जो, इल्म जो, असांजा आलिम, अदीब, शाइर, सभिनी जो तालुक़ु ॻोठनि सां आहे। इन्हनि कचहरीअ में हमरा जेके आहिनि चवंदा त साईं को हलूं अॼु करे इलाइक़े में ॻोठनि में भत बि आहे, सो महिमान बि ज़रूरु अचंदा, अवां जा कुर्ब अवां कही आयो, अवां सभिनी कचहरीअ जा कुर्ब हुआ, उतां किथे लड़ी आयो, पर हाणे ईअं अवां खे कोन छॾिबो, हेॾा ही हमरा सांगड़ खां कही आयो आहे, सो अलगोज़े ते हिन खां बि हिकिड़ो ॿियो रंग ॿुधूं था, पोइ कचहरीअ में तव्हां सां सभु मोकिलाईंदो आहे भाकुर पाए, ईअं कीअं। पर आउं चवां त मोहबतूं क़ाइमु त जुदायूं असली कोन्हनि। ईंदड़ प्रोग्राम में अवां जो पंहिंजो मुर्सा मजबूर अहिड़ा ई महिमान खणी, अहिड़ा ई रंग खणी हाज़िर थींदुसि। धणी अवां जो निगहबान हुजे, वेंदे वेंदे अलगोज़ो ॿुधंदासीं। जी बिस्मिल्लाह।